अहिड़ी रवायत जेका अदीबनि खे हिमत ॾियारे थी त हू सिंधी ॿोली में जेके किताब लिखनि था या सिंधी ॿोलीअ जी हिकिड़ी तरह सां ख़िदमत करे रहिया आहिनि, तंहिंजे करे ही सिंधी ॿोलीअ जो इदारो ॿोली जी ख़िदमत जे एवज़ उन्हनि खे हिमथाए थो। पर इन जो मतिलबु इहो यकीनन न आहे त जिन इनाम न खणी सघिया, जेके इनाम न खणी सघिया, जिन खे इनाम न मिली सघियो, उन्हनि जूं लिखणियूं के ग़ैर मयारी आहिनि। इन जो मतिलबु इहो हरगिज़ न आहे। जेको किताब इनाम न खणी सघियो, उहो जेकॾहिं इहो सोचे त ॿिए खे ग़लति मिलियो आहे ऐं मूंखे मिलणु घुरिजे हा, त इहा बि हिकिड़ी नेगेटिव सोच आहे। तव्हां थोरो सोचियो त दुनिया में नोबेल इनाम सिर्फ़ु सॼी दुनिया जे अदीबनि मां सिर्फ़ु हिकु अदीब खे मिलंदो आहे। छा दुनिया जा बाक़ी ॿिया सभु अदीब ग़ैर मयारी आहिनि? ईअं हरगिज़ न आहे। शेख अयाज़ खे बि इनाम नोबेल कोन मिली सघियो हो, फैज़ अहमद फैज़ खे बि नोबेल इनाम कोन मिली सघियो, पर छा उहे ग़ैर मयारी हुआ? ईअं हरगिज़ कोन्हे आई। ही हाणे जेको हारोकी मोराकामी 2017 में जंहिंखे नोबेल इनाम मिलियो आहे, इन खां जॾहिं पुछियो वियो हो त तव्हांजो नोबेल इनाम जे बारे में छा ख़्यालु आहे, त हुन चयो त इहो त हाइपर रियल क़िस्म जो इनाम आहे, हाइपर रियलिटी आहे। छो त जॾहिं मूंखे नोबेल इनाम मिलियो त हाणे मुंहिंजूं ग़ैर मयारी लिखणियूं बि माण्हू छापींदा ऐं चवंदा वाह 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 वाह। इन जो मतिलबु त रियलिटी खे छॾे करे रिकग्निशन एडवर्टाइज़ जी बुनियाद ते थी वई। मूंखे अर्नेस्ट हेमिंगवे जा बि जुमिला यादि था अचनि। जॾहिं हुनखे नोबेल इनाम जे बारे में हुन खां पुछियो वियो त हुन चयो त इहो त लेखक जो मौत आहे। छो त जंहिं लेखक खे नोबेल इनाम मिलियो आहे, उन खां पोइ उन कहिड़ी अहिड़ी लिखणी वरी लिखी आहे जो हुनखे वरी नोबेल इनाम मिलियो हुजे, अहिड़ी का बि लिखणी वरी हुनजी साम्हूं न आई आहे। ऐं सार्तर उहो वाहिद अदीब आहे जंहिं नोबेल इनाम वठण खां इनकार करे छॾियो। तंहिंजे करे इनाम मिलणु हिकिड़ी हिमत अफ़ज़ाई ज़रूरु आहे। हिकिड़े इदारे जे पारां अदीब खे रिकॉग्नाइज़ ज़रूरु कयो थो वञे, पर हिन जो मतिलबु इहो कतई कोन्हे त ॿियनि अदबियनि खे, ॿियनि लिखणियुनि खे असां रिकॉग्नाइज़ न कयो आहे। इन जो मिसाल सभ खां पहिरीं तव्हांखे आउं पंहिंजो ॾींदुसि। मुंहिंजा 7 किताब शाया थियल आहिनि। कंहिं हिकिड़े किताब ते मूंखे इनाम कोन मिलियो आहे। सिंधी अदब जो फ़िक्री पस मंज़र 2001 में मुंहिंजो शाया थियो। एकेडमी ऑफ लेटर्स में जॾहिं उहो किताबु वियो त मूंखे ख़ुशी हुई त मुंहिंजो इनाम ज़रूरु मिलंदो, छो त हीअ किताबु मुंहिंजो ॾाढो मयारी आहे। पर मुंहिंजी इहा ख़ुशफ़हमी हुई। इनाम उन वक़्तु कंहिं ॿिए किताब खे मिली वियो। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा त जंहिंखे ॿिए किताब खे इनाम मिलियो, उनजो उहो ॿियो एडिशन हो जिते लीगली कोन मिलणु घुरिजे हा। पर मूं का बि घोड़ा घोड़ा कोन कई, मूं वाका कोन कया, मूं रड़ियूं कोन कयूं। छो त मूंखे ख़बर आहे त मयार तारीख़ तय कंदी, मयार समाज तय कंदो, पढ़ंदड़ तय कंदो, मुस्तक़बिल तय कंदो। लाज़मी न आहे त इनाम तय करे। ऐं अॼु जॾहिं उनखे 16 साल गुज़री चुका आहिनि त उहो किताब 7 यूनिवर्सिटियुनि पंहिंजे निसाब ते रखियो आहे। ऐं उहो किताब PhD ऐं MPhil लेवल ते पढ़ायो वञे थो, जंहिंजो पहिरियों एडिशन ख़तमु थी चुको आहे। ऐं ॿियो एडिशन जॾहिं शाया थियो त 1.5 महीने जे अंदरि उनजो 250 कापियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि। हाणे मूंखे अहसासु आहे त मुंहिंजो किताब मयारी आहे। असांखे इहो चयो वेंदो आहे त तव्हां पंहिंजनि माइटनि खे इनाम था ॾियो, पंहिंजनि दोस्तनि खे इनाम था ॾियो, पंहिंजे रिश्तेदारनि खे इनाम था ॾियो, पंहिंजे शागिर्दनि खे इनाम था ॾियो।
पंहिंजनि खे तव्हां इनाम ॾियो त छा ॿिया सभु दारिया आहिनि? सभु त पंहिंजा आहिनि, हिते केरु दारियूं आहे? ऐं शागिर्दनि खे इनाम त ॾियो त हीउ शेर महिराणी वेठो आहे, गुज़िरियल दफ़े ही हितां इनाम वठी वियो हो, हीउ मुंहिंजो शागिर्दु आहे, ऐं हिन खे इनाम मूं कोन ॾिनो हो, गुज़िरियल चेयरमैन ॾिनो हो। छो ॾिनोसि? मुंहिंजो शागिर्द खे जेकॾहिं इनाम मिलणु ममनो आहे त हिनखे छो मिलियो? पर मूंखे फ़ख़्रु आहे त मुंहिंजा शागिर्द इन लाइक़ु आहिनि, एतिरा क़ाबिल आहिनि जो उहे शागिर्द पंहिंजी बहितरीन लिखणनि जे ज़रिए अॼु पंहिंजो पाण खे रिकग्नाइज़ करे रहिया आहिनि। तंहिंजे करे माइटनि मूंखे हिते ॿुधायो वञे त हिते कहिड़ो मुंहिंजो माइट वेठो आहे। जजनि ताईं अप्रोच 40 जज हुआ, केतिरा ई जज हिते मौजूदु आहिनि, वेठल आहिनि। हिकिड़ो जज चई वञे त हिन मूं ते इंफ्लुएंस कयो हो त साईं इनाम फलाणे खे ॾिजो, डायरेक्ट या इनडायरेक्ट ऐं हिते रिज़ाइन करण लाइ तयारु आहियां। केतिरनि जजनि खे असां चवंदासीं? असां छा जजनि खे इन्फ्लुएंस करण लाइ वेठा हूंदासीं हिकिड़े इनाम जे ख़ातिर? छा जज पंहिंजो ईमान विकिणंदा? पर हीअ हाय घोड़ा, ही मनफ़ी एटीट्यूड, इहो असांजी क़ौम जे नस में दाख़िल थी चुको आहे त रड़ियूं करणियूं आहिनि, घोड़ा घोड़ा करणी आहे, मनफ़ी रुझान खे फैलाइणो आहे, क़बूलियत न आहे, सहब न आहे, बर्दाश्त न आहे। ही एटीट्यूड केॾांहुं वेंदो? मूंखे साल थी रहियो आहे, 14 अक्टूबर ते मूं जॉइन कयो हो। साल सॼे जी रिपोर्ट एन्युअल तयारु थी रही आहे। हर 3 महीने मुंहिंजी कारकर्दगी जी रिपोर्ट शाया थींदी रही आहे, तव्हांजे हथनि में ईंदी रही आहे, ऐं हाणे सालियानी रिपोर्ट तव्हांजे हिन महीने जे आख़िर में तव्हांजे हथनि में हूंदी। उन रिपोर्ट खे तव्हां गौर सां पढ़िजो, हर कम खे तव्हां ॾिसिजो त असां कहिड़ो कमु कयो आहे, ऐं उहो जेकॾहिं तव्हांखे कमु पसंदि अचे थो, तव्हां सम्झो था त इहे कम असांजा सही थियल आहिनि, त असांखे अप्रिशिएट कजो। जेकॾहिं तव्हां सम्झो था सलाहूं ॾियणियूं आहिनि त हीउ इदारो तव्हांजे लाइ खुलियल आहे, तव्हां ख़त लिखी बि सलाह ॾेई सघो था असांखे, तव्हां अची बि सलाह ॾेई सघो था। बाक़ी जेकॾहिं अख़बार में घोड़ा घोड़ा करणी अथव त उहो तव्हांजी मर्ज़ी आहे, उहा तव्हांजी ज़हनी कैफ़ियत जी ॻाल्हि आहे। असां कहिड़ा कम कया आहिनि थोरो त तव्हां गौर करियो। इदारो मूंखे माण्हू चवनि था इदारा तबाह थी विया आहिनि, इदारा सभु तबाह थी विया आहिनि। उन सां गॾु सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो बि अंदाज़ो लॻायो त 23 सालनि खां किताब कंहिं राइटर जा पिया आहिनि, शाया कोन थिया आहिनि। 23 सालनि खां किताब शाया न थिया आहिनि, उनजो सबबु कॾहिं तव्हां मालूम कयो आहे? पर 23 सालनि में 3,500 किताब शाया थिया आहिनि, उहे तव्हां काउंट कया आहिनि? असांखे 7 किताब मिलिया, 2 किताब अमृत साहिब जा शाया थिया आहिनि, तव्हां जोयो साहिबु वेठो आहे, हुनखे ख़बर आहे चङी तरह। 4 किताब इन करे शाया न थिया त उहे ट्रांसलेशन जा किताब हुआ, उन्हनि जो ओरिजिनल किताब असांखे न मिलियो हो। नंबर ॿी ॻाल्हि, ही कॉपी राइट जो अॼुकल्ह जो दौरु आहे, असांखे उतां इजाज़त खपे त तव्हांजो किताब असां शाया करे रहिया आहियूं। टेक्निकल प्रॉब्लम जे करे किताब शाया न थी सघिया, उन में मुंहिंजो ॾोह कोन्हे। उन जे मुक़ाबले में मुंहिंजे पंहिंजे साल जे अंदरि 35 किताब शाया थिया आहिनि। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त 60 लख खां मथे हिन साल जे अंदरि 60 लख खां वधीक असां किताब विकिरो कया आहिनि। गूगल ट्रांसलेशन तव्हांजो ही हिकिड़ो अनोखो प्रोजेक्ट आहे। ट्रांसलेशन जो कमु किथे थियो आहे सिंधीअ में? असां उहो कमु करे रहिया आहियूं। तेज़ीअ सां तव्हांखे गूगल ते सिंधी ट्रांसलेशन जो कमु मिलंदो। असां सिंधियाना एनसाइक्लोपीडिया खे तेज़ीअ सां अपलोड पिया करियूं। सुभाणे तव्हां अल्फ़ाबेटिकली या मौज़ूवार पंहिंजी नेट ते इंसाइक्लोपीडिया सर्च करे सघंदा, तव्हांखे सॼी सिंधी मालूमात मिलंदी। डिक्शनरी जो कमु तेज़ी सां थी रहियो आहे। 11 जुल्द सिंधियाना जा, चोथों 11 जुल्द हाणे तव्हांजे हथनि में हिन महीने जे आख़िर ताईं अची वेंदो। इंसाइक्लोपीडिया जो 4थों जुल्द तव्हांजे साम्हूं अचण वारो आहे। असां केतिरा सेमिनार कराया आहिनि। मोहन जे दड़े जी ॿोली खे डिसाइफर करण जे लाइ पहिरियों सेमिनार असां करायो, जेको कामयाबु हो, जंहिंमें केतिरियूं कोशिशूं कयूं वरितियूं वयूं आहिनि। ही OCR जो प्रोजेक्ट तव्हांजे साम्हूं आयो हो, इहो घटि प्रोजेक्ट कोन हो जंहिं ते करोड़नि जा ख़र्च थींदा आहिनि। असांजे इदारे OCR जो प्रोजेक्ट ॾिनो।
सरकारी स्कूलनि में सिंधी पढ़ाइण जा लिख पढ़ असां करे रहिया आहियूं। असांजो इदारो कानून साज़ कोन्हे आई। असांजो इदारो पुलिस वारो मोकिले कंहिंखे गिरफ़्तार नथो कराए सघे। असां सिर्फ़ु लिख पढ़ करे सघूं था। उनजो रिकॉर्ड असां वटि मौजूदु आहे, केरु बि चाहे त उहो चेक करे सघे थो। असां हिन सॼी साल जी तारीख़ में मूंखे जेको इदारो जंहिं हालति में मिलियो हो उन खां अॻिते आहे, पोइ ते न आहे। तंहिंजे करे इहो चवणु त इदारा तबाह थी विया आहिनि, घटि में घटि सिंधी लैंग्वेज अथॉरिटी ते इहो अप्लाई नथो करे सघिजे। असां पंहिंजे मख़सूस बजट जे ज़रिए हिन इदारे खे इल्मी अदबी हवाले सां, लैंग्वेज जी प्रोमोशन जे हवाले सां, लैंग्वेज जी प्रिज़र्वेशन जे हवाले सां हिन इदारे खे असां हलाए रहिया आहियूं। ऐं जेतिरो असांजो वक़्तु जेतिरो सत असांजी कोशिशूं आहिनि उहे असां करे रहिया आहियूं। असांजो ज़मीर मुतमइन आहे, असांजो अंदरु मुतमइन आहे। असां कंहिंजी ब्लैकमेलिंग में न ईंदासीं, असां सच जी राह वठंदासीं ऐं सच ते क़ाइमु रहंदासीं। खणी छाप थी पवे। महिरबानी तव्हां सभिनी जी। चेयरमैन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी मोहतरम साईं प्रोफेसर डॉक्टर अब्दुल गफूर मेमन साहब, अवां सां उन ॿोलीअ में, उन सुहिणी ॿोलीअ में गुफ़्तगू करे रहिया हुआ जंहिंजे लाइ शेख अयाज़ चयो त पंहिंजी ॿोलीअ में मियां जॾहिं चवंदे माउ तोखे अहिड़ो साउ ॾींदी बि ॿोली किथे। मुअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात, ही जेका अवॉर्ड जी तक़रीब आहे, इन सिलसिले में थोड़ी वज़ाहत बि ज़रूरी आहे त जॾहिं डॉक्टर बलोच साहब जिन चेयरमैन हुया उन वक़्तु बि अवॉर्ड ॾियण जो सिलसिलो जेको आहे उहो शुरू कयो वियो हो। 1992 में उन वक़्त जे बहितरीन किताबनि में डॉक्टर बलोच साहब जिन जे टेन्योर में मोहतरम साईं उस्ताद बुखारी साहब जी जे किताब लहर लहर दरिया जेको इंतहाई शानदार